मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं, अगर कोई माण्हू नमाज में सना न पढ़े ऐं विसरी वञे, छा नमाज थींदी या न? साईं, नमाज जे अंदरि सना न पढ़ण सां नमाज थी वेंदी आहे। सना सम्झो था न, अल्लाह अकबर करे बीहंदा आहियूं न, पोइ पढ़ंदा आहियूं सुबहानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक, इहे पढ़ंदा आहियूं न। इहा जेकॾहिं अगरि विसरी वई न, विसरी वई नमाज तव्हांजी थी वेंदी। छाजे करे? नमाज जे अंदरि सना पढ़णु सुन्नत अमल आहे। हाणे जेकॾहिं विसरी वई न त नमाज तव्हांजी थी वेंदी, पर थोरी घणी नमाज जे अंदरि नेकी घटि थींदी। छाजे करे? सुन्नत निकिरी वई आहे न। बाक़ी नमाज मां जेकॾहिं वाजिबात निकिरी वियो, फ़र्ज़ु निकिरी वियो ऐं सजदो सहव तव्हां वाजिबात में न कयो, पोइ तव्हांजी नमाज़ न थींदी। ऐं नमाज़ मां फ़र्ज़ु ई निकिरी वञे त बि जेको आहे नमाज़ न थींदी। बाक़ी जेकॾहिं सना विसरी वई आहे, कोई मसइलो न आहे, नमाज़ तव्हांजी थी वेंदी।